मैडम भोतार मां तव्हांखे अगवा कंदड़ लॻा थो। तूं भले न मञ पर पठाण तुंहिंजे मथां बीठी वियो आहे। हा पठाण पठाण चए पियो त तव्हां माण्हुनि खे वॾे टुके हुननि जा आंड्रा गुंड्रा बि खपाईंदा। आंड्रा आंड्रा केरु वठंदो आंड्रा? जेकॾहिं वॾे भोतार जे साम्हूं मूंखे वठी हलिया त वॾो भोतार बि एॾो बेवकूफ़ आहे, पठाण वांगुरु मूंखे बि टीप ॾेई छॾींदो। इन करे हिननि मां जान छॾाइणी पवंदी। छा कयां जो हिननि मां जान छुटे। अरे वरी बीठो आहियां ते हाँ हल निभागा। भोतार ये मरी पियो। ये तो छा कयो भोतार? ठीकु आहे हलो हलो त कोई न वठे हाणे त कुलड़ी बि न तोड़े। अरे हलो जल्दी कयो घर में ॿियो केरु बि न